नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत ऑयल एंड गैस रेगुलेटर अथॉरिटी ओगरा तरफ़ां पेट्रोल शयुनि जे अघनि में घटिताई वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो आहे। हुकूमत तरफ़ां ईंदड़ 15 ॾींहंनि ताईं पेट्रोल जे अघनि में का बि हेठि मथे न कई वेंदी। घासलेट ऐं डीज़ल जे अघनि में का बि सस्ताई न कई वेंदी। हुकूमत हाई स्पीड डीज़ल जे ₹2.40 घटिताई कई आहे। ऑयल एंड गैस रेगुलेटर अथॉरिटी ओगरा 1 अक्टूबर खां पेट्रोल शयुनि जे अघनि में घटिताई जी तजवीज़ ॾिनी। ओगरा तरफ़ां हुकूमत के मोकिलियल तजवीज़ में चयो वियो त आलमी मंडी में तेल जे अघनि में घटिताई थी। इन करे पेट्रोल शयुनि जे अघनि में 3 खां 4% ताईं घटिताई कई वञे। यादि रहे त पेट्रोल जे अघनि में हेठि मथे जो फ़ैसिलो वज़ीर आज़म जे सलाह मशवरे सां कयो वेंदो। नाणे वारी वज़ारत नवां अघनि बाबति हतमी ऐलान अॼु कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।